إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن تدعوهم إلى الهدى لا يتبعوكم سواء عليكم أدعوتموهم أم أنتم صامتون سورہ آراف آیت نمبر 193. اللہ تعالیٰ فرمائے تو انہی ماण्हुनि खे हिदायत जी दावत ॾियो, सिधी वाट इन्ही खे ॾसियो त ई माण्हू आंजी ॻाल्हि की न मञंदा. आला करे इन्ही जे बारे में बराबरि आहे जे इन्ही खे तौहीद जी दावत ॾियो या माठिया वेठा. ईज मज़मून ईज ॻाल्हि सूरह बकरा जी आयत नंबर 6 ऐं 7 में शुरू में अल्लाह रब्बुल आलमीन बयान कयईं, इन्नल लज़ीना कफ़रू सवाउन अलैहिम अअंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून. बेशक वो माण्हू जंहिं कुफ़्र कयो आहे उन लाइ करे बराबरि आहे जे ऐं उन खे अज़ाब खां द्रिजायो या न द्रिजायो, उहे कॾहिं ईमान वारा की न थींदा. ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम गिशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम. अल्लाह ताला इन जी दिली मथे इन जे कने मथे मोहर लॻाए छॾे अने अल्लाह ताला इन जी नज़र मथे पर्दा रखी छॾे त ईमान की न क़बूल कंदा, दर्दनाक अज़ाब जे हवाले थींदा. पोइ अल्लाह रब्बुल आलमीन अगली आयत में फरमाए थो, इन्नल लज़ीना तदऊन मिन दूनिल्लाह इबादुन अमसालुकुम. बेशक जंहिंखे ऐं अल्लाह खां सिवा पुकारियो था, अल्लाह खां सिवा जंहिंजी इबादत कयो था, ई जहिड़ा ज पाना आहिनि. दुनिया में जंहिंजी पण पूजा थिए थी टोटल ने टोटल मखलूक आहे. कुला दुनिया जो ख़ालिक हिकिड़ो जंहिं पैदा कंदड़ हिकिड़ो अल्लाह आहे. तंहिंखां सिवा ॿियो गमे ई वे, उनजी शान गमे एतिरी ऊंची वे, उहो गमे एतिरो ऊंचो इंसान वे, पर उहो मखलूक आहे, उहो इंसान आहे. माण्हू त इंसान खे छॾे अने मामूली मामूली वस्तुअ खे पण पूॼी पिया. माण्हू जानवर खे पूॼी पिया, पत्थर आहिनि पाणे खे पूॼी पिया, है न. मिटी जूं क़बरूं तंहिंखे पूॼी पिया, वणे खे पूॼी पिया. बल्कि माण्हू त सपे अने अहिड़े जिनावर खे जंहिंमां इंसान खे ख़तरो आहे उनखे पण पूॼी पिया. पूॼींदड़ खे केरु ना करे सघे, पण जेको माण्हू एतिरे लाइ करे कंहिंजी इबादत कई था जो असांखे फ़ाइदो ॾे, त अल्लाह फरमाए थो कि जहिड़ा ज पाना आहिनि. जीअं मके जा जेको मुशरिक हूंदा हुआ, उहे जंहिंजी पूॼा कंदा हुआ उहे उन जा वॾा बुज़ुर्ग हुआ. क़ौम नूह जे बारे में अल्लाह कुर फरमाइजी, यऊक यगूस नसर, ई मड़ा जेको पण हुआ इन जा नेक माण्हू हुआ. जॾहिं मरी विया ત્યારે उन जूं मूर्तियूं बनाए करे न पूॼियूं. अल्लाह फरमाए थो कि जहिड़ा ज पाना आहिनि. अॼु पण जेको माण्हू पाण ॿिए मां हथ कढूं, मुसलमान जेको रहिया, जेको गैरुल्लाह जी इबादत कई था, गैरुल्लाह वटां मङे था, अल्लाह खे छॾे गमे न वटां मङणो गैर थी वियो. पोइ उहो शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमहुल्लाह हुए, क गौसे आज़म हुए, क ख़्वाजा गरीब नवाज़ हुए, क दुनिया जा गमे ई पीर हुए, बल्कि अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुए. इन मिणी वटां मङणो पाला करे हराम ऐं शिरक आहे. अल्लाह खां सिवा जंहिं वटां पण ऐं मङंदा ने घुरंदा, दुआऊं मङंदा, औलाद मङंदा, उन जी इबादत कंदा, अल्लाह फरमाए ई जहिड़ा ज पाना आहिनि. पोइ अल्लाह रब्बुल आलमीन किन अंदाज़ में फरमाए थो, फदऊहुम फलयस्तजीबू लकुम इन कुंतुम सादिकीन. जेकॾहिं तव्हांखे अहिड़ो लॻे थो जे हीअ असांजी दुआ क़बूल कंदा, का असांखे कमु अचींदा, त दुआऊं घुरो.
इन वटां मंगो। अने ई जेकॾहिं आजी दुआ सुणे था ने आंखे की ॾिए था त ॾींहुं आंखे, जेकॾहिं आजे अक़ीदे में सचा आहियो त। ऐं इन वटां जेकॾहिं मंगणु चाहियो था को वस्तु त इन वटां मंगो न। मुसीबत में, तकलीफ़ में, बीमारीअ में जर हो त इन वटां घुरो ऐं बल्कि ई त पिंड कमज़ोर आहे, इन त पिंड में एतिरी ताक़त न आहे जे ई पिंड जी मदद करे सघे। अल्लाह ताला ई पण अॻियां फरमाईंदो। सूरह हज जी आयत नंबर 73 में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, या अय्युहन नास ज़ुरिब मसलुन फस्तमिउ लहू। ए इंसानो, हिकिड़ी मिसाल बयान थी थी, उन मिसाल के ऐं गौर से सुनो। अल्लाह हिकिड़ी मिसाल बयान करे थो क़ुरान में, उन मिसाल के ऐं ध्यान से सुनो। कई मिसाल है, इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, ऐं अल्लाह खां सवाइ जंहिंजी पूजा कयो था, इबादत कयो था या घुरो था उन वटां, लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वलव इज्तमऊ अलैहि, ई मड़े ॼाणा बेरा थी करे हिकिड़ी मख पण नथा बनाए सघें जेकॾहिं बणाइणु चाहिए त। आंजा जेतिरा माबूद आहिनि, आंजा पीर, आंजा बुज़ुर्ग, आंजा मुजावर, आंजियूं मूर्तियूं, आंजा बुत, आंजा भॻवान, ई जेकी पण रहिया, ई किरोड़ूं ऐं अरबूं खरबूं आहिनि, मड़े बेरा थी वञे हिकिड़ी मख बनाई अने उन मख में साह विझणु चाहिए त इन में एतिरी पण ताक़त न आहे जेतिरी मख पण बनाए सघे। मख बनाइण त नमूं थियो। अल्लाह फरमाए थो, व इन यसलुबहुमु ज़ुबाबु मिनहुम शैआ ला यस्तनक़िज़ूहु मिन। मख के बनाईंदा करो, इन अॻियां मख जेकॾहिं को वस्तु खणी वञे त उन वटां पाछी पण नथा झटे सघे। पाण ॾिसूं था न, मूर्ति मथे वञो, जेको बुत बणिया पिया, मूर्तियूं, तस्वीरूं, उन अॻियां क़िस्मे क़िस्मे जा ताम पिया आहिनि, मिठाइयूं पियूं आहिनि, है न, मक्खी अचे पियूं, वेह पियूं, खे पियूं, उॾे पियूं। उन कंहिं में एतिरी ताक़त न आहे जो उन मख खे रोके सघे जी त मुंहिंजे खाधे लाइ करे रखी विया आहिनि। मख खे पण रोके नथा सघे, मख कुर बनाईंदा। अल्लाह फरमाए, ज़अफ़ अत्तालिब वल मतलूब, इन वटां जेको मंगे था इहे कमज़ोर आहिनि, अने जंहिं वटां मंगे था इहे पिंड कमज़ोर आहिनि। पोइ अल्लाह ताला हिकिड़ो सवाल करे थो, अलहुम अर्जुलुन यमशून बिहा, जंहिंखे ऐं पूॼो था, जंहिंजी इबादत कयो था, हिकिड़ो इन वटि पग आई जंहिंसां ई हली सघे। अमलहुम ऐदी यब्तिशून बिहा, इन वटि अहिड़ा हथ आहिनि जंहिं हथ सां ई कंहिं वस्तु खे पकड़े सघे। अमलहुम अयुनुन युबसिरून बिहा, इन वटि अहिड़ियूं अखियूं आहिनि जंहिं अखी सां ई ॾिसी सघे। अमलहुम आज़ानुन यस्माऊन बिहा, इन वटि अहिड़ा कन आहिनि जंहिं कन सां ई सुणी सघे। ऐं जंहिंजी पूॼा कयो पिया इन वटि त कीअं न आहे, आंजे हथ सां ई बनायो था, हथ पण वेहता उन जा, उन जा पग पण वेहता, उन जूं अखी पण वेहतियूं, कन पण वेहता, पर उन कंहिं में ताक़त नथी हुई। बुत जेको बनल हुए, मूर्तियूं, उन जा पग वेहता, सोन चांदी जा माण्हू बनाए छॾींदा, पण उन मूर्तीअ में एतिरी ताक़त नथी हुई जे पिन जे पग से उथी सघे, ककी कमु करे सघे। बेजान आहिनि, हथ पण वेहता, हथ जीअं बनाए छॾींदा, उन ई हालत में ज़माना गुज़री वेंदा, उहा मूर्ति उते उअं जो बि हूंदी, केॾा हथ हलाए न सघनि। मूर्ति मां पाण हथ कढूं, जेको पंहिंजा मुस्लमान भाउ गैरुल्लाह खे पूॼी था, जेको दरगाह मथे वञे था, ई जेको माण्हू जेको अल्लाह जा वली हुआ, नेक हुआ, जेको गुज़ारे विया, ई क़बर में दफ़न थिया पिया आहिनि, इन वटि हथ पग हुआ, दुनिया में अल्लाह इन खे ॾिने में, पर हाणे उन में इहा ताक़त न आहे। जेकॾहिं उन में ताक़त हुए, हथ में एतिरी ताक़त हुए, पगे में एतिरी ताक़त हुए, त क़बर में जा ॿार न निकिरी अचे, कुला उन में घुटिजनि पिया, लिखारण ॿार निकिरी अचे। ही त एतिरा कमज़ोर हुआ जे तर दुनिया में ई हुआ, तर पिंड जर बीमार थिया त बीमारीअ में इन पिंड खे दवा ॾिनी पई। ही ॿिए बीमारी खे गुर शिफ़ा ॾींदा, है न। इन पिंड मथे कई मुसीबतूं आ वयूं, इन मुसीबत खे रोके न सघिया, त ई ॿिए जूं मुसीबतूं ई गुरू हटाईंदा। अल्लाह रब्बुल आलमीन पिंड जे नबीअ खे चए थो, फ़क़ुल फ़दउ शुरकाअकुम, नबी इन खे चओ जे आने मिणी माबूद खे ऐं बोलायो, सुम्म कीदूनी, अने इन मिणी माबूद खे ऐं चओ जे मुंहिंजे ख़िलाफ़ ई प्लानिंग कई, वला तुनज़िरून, अने मूंखे ऐं मोहलत न ॾियो। माबूद जेको हुआ, इन जा बुत जेको हुआ, इन जे ख़िलाफ़ जो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो जे मड़ा खोटा आहिनि, त
तर मके वारा चवंदा हुआ जे इहे असांजा माबूद तोखे पकड़े गिनंदा, तो मथे अज़ाब नाज़िल कंदा अने तूं इन जे कारण हैरियान ने परेशान थी रहे। अल्लाह चए ऐं इन खे चैलेंज करे चओ जे आजे मिणी माबूद खे बेरो करे न चओ जे ही माण्हू जेको रहियो आजे ख़िलाफ़ बोले थो, इन जो की न की रस्तो कयो हुई। नबीअ खे अल्लाह चए तूं चई ॾे जे आउं नथो द्रिजां, ही माबूद नफ़ो नुक़सान नथा करे सघे, पुला नथा करे सघे, एतिरे लाइ करे इन्ना वली अल्लाह लदी, मुंहिंजो अल्लाह उ अल्लाह वली है, दोस्त है न मददगार है, अल्लज़ी नज़्ज़ल अल किताब, जंहिं किताब खे नाज़िल कयो, व हुव यतवल्ला सालिहीन, अने अल्लाह उहो आहे जेको नेक माण्हुनि खे पिण जो दोस्त बनाए थो। वल्लज़ीन तदऊन मिन दूनिही, अने जेको अल्लाह खे छॾे ने ॿिए जी पूॼा ने इबादत कयो था, ला यस्ततीऊन नस्रकुम वला अनफुसहुम यंसुरून, उ न आजी मदद करे सघे था, न उ पिंड जी मदद करे सघे था। आजी मदद करणु लमो थियो, आंखे कमु अचई त लमो थियो, उहो त पिंड जा कई कम अहिड़ा आहिनि जेको नथा करे सघे। माण्हू पिंड जूं हाजतूं उन वटि मंगणु वञे था, हाजत रवा मुश्किल कुझु पासो आहे, माण्हू चए था हीअ हाजत रवा आहे, मूंखे हुन जे कारण औलाद मिलियो, हिन पीर जे कारण मुंहिंजी मुसीबत दूर थी वई, इहे माण्हू अक़ीदा रहिया। उहो त पिंड पीर जरा जहिड़ा हुआ त कई मुसीबत में घिरिया पिया हुआ, उन में एतिरी ताक़त न हुई जे पिंड जी मुसीबत हटाए सघे। कई अहिड़ा पीर वॾी वॾा वॾा जंहिं वटि औलाद न हो, औलाद विगर हू मरी विया, दुनिया मां वेंदा रहिया, हू पिंड लाइ करे औलाद पैदा न करे सघिया त ॿिए खे हू हिकिड़ो औलाद ॾींदा, है न। जरा मरी विया, जरा जिस्म मां रूह निकिरी वियो, तर एतिरा लाचार ने कमज़ोर थी विया जे पिंड खे गुसल न ॾेई सघिया। ॿिए माण्हू उन खे वेंजारियो, गुसल ॾिनो, ॿिए माण्हू खणी क़ब्रस्तान मथे पुॼायो, ॿिए माण्हू उन खे दफ़न कयो, जंहिंमें एतिरी पण ताक़त न आहे जे पिंड जो ई कमु करे सघे त दुनिया जा ॿिया कम ई कोरो कंदा। अल्लाह फरमाए थो इन कंहिं में ताक़त न आहे जे आजो को कमु करे सघे। व इन तदऊहुम इलल हुदा ला यसमऊ, न ई बुत न मूर्तियूं वे तंहिं भले ने आजो क़बरूं ने मज़ार वे तंहिं भले, इन मां कंहिंखे पण जेकॾहिं ऐं सॾु कयो आजो सॾु ई की न सुणंदा। व तराहुम यंज़ुरून इलैका वहुम ला युबसिरून, ऐं इन खे ॾिसंदा त तव्हांखे अहिड़ो लॻंदो जे हीअ असांखे नियारी पिया, पर हक़ीक़त में ॾिसे नथा। ऐं न्यारो मूर्तियुनि खे जेको मंदिर में या कंहिं पण जॻह मथे जेको बुत बनल वेंदा, मूर्तियूं बनल वेंदियूं, ही बनाए वारा माण्हू अहिड़ी चालाकीअ सां हुनखे बनाइनि था जो उन जूं अखियूं अहिड़ियूं वेंदियूं जे पाणखे अहिड़ो लॻे जे पाणखे नियारी पिया, पाणखे नियारी पिया, पर हक़ीक़त में उहो नियारे नथा सघे। उहो मिटी जूं मूर्तियूं बनल हुई, पत्थर जूं बनल हुई, पत्थर जी मूर्ति नियारे न सघे। ईअं जो अल्लाह फरमाए थो दुनिया में जेको माण्हू काफ़िर ने मुशरिक करिया, इन वटि त सचियूं पचियूं अखियूं ऐं हक़ीक़त वारियूं अखियूं, पर ई इन अखी से नथा ॾिसे, एतिरे लाइ करे नथा ॾिसे जे कुफ्र जे कारण ने गुनाह जे कारण इन जी अखी मथां जेको आहे अल्लाह ताला पटी ॿधी छॾे। कुफ्र इन जी दिलि में एतिरो वेही रहियो आहे, एतिरो वेही रहियो आहे जे दुनिया जी को पण ख़ासी ॻाल्हि कयो, दीन जी को ख़ासी ॻाल्हि कयो, कॾहिं पण इन जे मग़ज़ में इहा ॻाल्हि वेंदी की न, अने वेही पण रहंदी त इन में एतिरो हसद आहे, एतिरी नफ़रत आहे, न असबियत आहे, एतिरो वौद आहे जे इन वौद में इहा हक़ जी ॻाल्हि कॾहिं क़बूल की न कंदा। हीअ अल्लाह जी तरफ़ खां इन खे सज़ा मिलई आहे जेको दुनिया में इहा सज़ा भोॻी पिया। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी हिदायत मथे क़ाइमु रखे। आमीन।